के लिंक रेडियो पाकिस्तान ऑफिशियल पर आप हमारी खबरों की बराह रास्त वीडियो स्ट्रीमिंग भी मुलाहिजा कर सकते हैं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद प्रोग्राम पेश कजे तो सुगड़िन सत मेज़बान आए शहजादी बुरगड़ी ऐं प्रोड्यूसर आए नाइमा सिद्दीक सूमरो। वाजाए वतन के आऊं जे हित मुयास गोर मुंहिंजी सूमरा गज पहारन पास डिज ॾाॾाणे ॾे जे मंझां वलड़िन वास हुआ आई जे आस जे वञी मढ़ मलीर ॾे। अस्सलाम वालेकुम सरतियों, प्रोग्राम सुगड़िन सत में मां आवां जी मेज़बान शहजादी बुरगड़ी। सुर मारवी मां हिस्सो तव्हां ताईं पहुचायूं जंहिंमें मारवी पंहिंजे वतन सां मुहबत जो इज़हार करे थी ऐं असां सभु पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान सां प्यार कयूं था। जीअं त सरतियो अगस्त जो महीनो शुरू थी वियो आहे ऐं हीउ उहो मुक़दस महीनो आहे जंहिंमें असांजे मुल्क पाकिस्तान खे आज़ादी मिली ऐं असां पंहिंजे प्यारे देश पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान सां तमामु घणी मुहबत कयूं था। ऐं गॾोगॾु जीअं त हिन वक़्तु जेका सूरत हाल पूरी दुनिया में आहे उहा तव्हां सभु ॼाणो था त करोना जे हवाले सां, तंहिं करे आज़ादी जो ॾियारो बि मल्हाइणो आहे, आज़ादी जूं ख़ुशियूं बि मल्हाइणियूं आहिनि, पर उन में एहतियात करिणो आहे। घणेई जॻहनि ते जिते तमामु घणी रश हुजे उते वञण खां पासो कजे ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो मुल्क पाकिस्तान आहे पंहिंजी आवाम सां मुहबत जो तमामु घणो ऐं हाणे ॾिसो पिया त करोना खां बचाव जे लाइ एहतियात जे लाइ जेके हुकूमत उपा वठे पई उहे असांखे बि वठिणा आहिनि। ख़ासि तौर ते वैक्सीन आहे, उहा वैक्सीन बि कराइणी आहे त जीअं पंहिंजे पाण जो बचाव करे सघूं ऐं पंहिंजे प्यारे वतन खे हिन बीमारी खां निजात ॾियारे सघूं। आज़ादी जो ॾियारो अचण वारो आहे, उन जे लाइ ख़ूब तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे तमामु घणो पंहिंजे वतन सां मुहबत जो इज़हार इन हवाले सां कंदा आहिनि त पंहिंजे घरनि खे पंहिंजे नंढड़ियुनि जॻहनि ते जिते हो वेहनि था उन्हनि खे सिंगारणु, झंडनि सां सिंगारणु, हर जॻह ते साओ ऐं अछे रंग जा झंडा नज़र ईंदा आहिनि। सरतियो असां क़ौमी गीत क़ौमी नग़मो हे ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ असां वटि हिकु महिमान आयल आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं।
साथियों, असांजो प्रोग्राम सुखड़िन सथ में असां पंहिंजे महिमान खे दावत ॾिनी आहे ऐं उन महिमान जा असां तमामु घणा थोराइता आहियूं जे पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि। महिमान जो तारुफ़ कुझु हिन रीति आहे त पाण हिकु इंसान दोस्त भेण आहिनि जेका पंहिंजे वस आहार पंहिंजे वत आहार भेणुनि जी भाउरनि जी मासूमनि जी ज़रूरतमंदनि जी मदद करे थी। सदन नालो रिफ़त अबड़ो आहे ऐं कम त उन जा तमामु घणा आहिनि। जॾहिं असां उन्हनि जे बारे में ॿुधोसीं ऐं असां उन्हनि खे ॾिठो त मूं पाण इहो सोचियो त मां पंहिंजी भेणुनि खे पंहिंजी सरतियुनि ताईं अहिड़ियुनि भेणुनि खे ज़रूरु मिलाइजे जीअं उन्हनि खे ख़बर पवे त असांजो सोचियो मां पंहिंजी भेणुनि खे पंहिंजी सरतियुनि ताईं अहिड़ियुनि भेणुनि खे ज़रूरु मिलाइजे जीअं उन्हनि खे ख़बर पवे त असांजूं भेणूं जेके घरनि में रहनि थियूं हिकु असांजूं उहे भेणूं हूंदियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ शोबनि में कमु कनि थियूं ॿाहिरि निकिरनि थियूं ऐं उन खां पोइ सोशल वर्कर कनि थियूं ऐं गॾो गॾु कंहिं जॉब जे हवाले सां का ऑर्गेनाइज़ेशन ठाहिनि थियूं। पर तव्हां का ऑर्गेनाइज़ेशन न ठाही आहे बल्कि तव्हां पाण कमु कयो था ऐं तव्हां इहो ॿुधायो पिए त जेको कुझु मां कमु करणु शुरू कयो आहे त मां पंहिंजी बिहाफ ते कमु कयां थी। छा तव्हां सां कुझु ॿिया के इदारा अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे सपोर्ट कनि था? अस्सलाम वालेकुम अदी, पहिरीं त तव्हांजी महिरबानी कंदसि जो तव्हां मूंखे हिते इनवाइट कयो ऐं मौक़ो ॾिनो त मां पंहिंजनि ख़्यालातनि जी भेणुनि सां वंड कयां। त उन सिलसिले में इहो ॿुधाईंदसि त मां जो शौक़ु नंढपण खां ई इहो हुयो त मां इंसानियत जी ख़िदमत कयां, पर
एज़ ए चाइल्ड जे या एज़ ए हिकिड़ी हाउस वाइफ जे उहो वसी पैमाने ते मां न पई करे न पिया सघां करे सघूं। त मां घर मासी आई उनजी हेल्प करे छॾी, का पाड़े वारी आई उनजी करे छॾी, उन में मां मुतमइन न पई थियां। अच्छा पोइ मुंहिंजी लाइफ शादी वारी जॾहिं हली ऐं ज़िमेदारियुनि खां थोरो वांदी थियमि, ॿार जी शादी कराए छॾियमि या ससूं निणानूं इहे भाॼायूं जीअं हूंदियूं आहिनि उन्हनि खां पोइ मां वांदी थियसि, उन्हनि जूं शादियूं थी वियूं ऐं हर ॿार पंहिंजे घर में सेट थी वियो, त पोइ मूंखे वरी पंहिंजी जेको लाइफ वांदकाई जो फुज़ूल टाइम लॻे। तव्हांखे मिली वियो। हा मूंखे वरी उहो फुज़ूल पियो लॻे। हिकिड़ी अहिड़ी औरत जंहिंखे अलाह साईं सभु कुझु ॾिनो, औरत जंहिंखे अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे, घर में रुॻो मां वेहां ऐं पंहिंजे लाइ वेठी जीअं सही मूंखे ॻाल्हि न वणी। पोइ उन सफ़र में मूंखे आपा नज़ीर कुरैशी सां मुलाक़ात थी तव्हांजी। ऐं आपा बि ॾाढी उन में बि हिकिड़ी एनर्जी आहे, सही हेल्पफुल आहे ॾाढी, जी। उहा बि हिकिड़ी औरत। त उन मूंखे चयो त रिफ़त तूं NGO पंहिंजी छो नथी खोली? मां चयो आपा ईअं त मूंखे कमु ईंदो ई कान्हे। चई न मां तोखे रस्ता ॾेखारियां थी, और रस्ता ॾेखारण जी आपा तमामु हिकिड़ो हुन में टैलेंट आहे माशाल्लाह। त मां चयो बिस्मिल्लाह आपा। आपा बहरहाल मूंखे रस्तो ॾेखारियो, मूं खोलियो अकेले सिर, अच्छा कंहिंजी हेल्प न हुई। हस्बैंड ॾे अचां त चए मुंहिंजो न वञे, पैसा अथई जेको वणे कर। बाबा ॾे वञा, बाबा हीअं, बाबा मुड़ुस खां पुछो असांजो न वञे। हलो इन सफ़र में इन कम खे शुरू कंदे केतिरो टाइम थी वियो? इन खे अॼु जी तारीख़ में त 15-18 साल 15-18 साल थी विया आहिनि। अच्छा उन खां पोइ तव्हां बाक़ाइदा का NGO खोली? हा पोइ इहा NGO मूं खोली पंहिंजे ॾाॾा जे नाले सां, अच्छा शम्सदीन बुलबुल। बसि मुंहिंजी फैमिली जो वॾो आहे पड़ ॾाढो, जी त मूंखे हुन सां ॾाढो हिकिड़ो दिली लॻाव ऐं मोहबत आहे। उहो बि सवाल पुछंदो त हुनजो बि जवाबु रीज़न ॿुधाईंदीसां। त बहरहाल उन्हनि जे नाले ते मूं खोली, पर पोइ मूंखे मज़ो न पियो अचे त मां किन इदारनि खां फंडिंग वठां। फंडिंग वारो प्रोसीजर जेको आहे मूंखे न पियो पसंदि अचे। सही जो तो इदारनि खां वठणो हो। हा बिल्कुलु उहो मूं करे बि छॾियो, सक्सेस बि थियो, टेबल ते मुंहिंजो फाइल पियो आहे, मां साइन नथी कयां छो त मूंखे हुननि जा कुझु जेके आहिनि ॻाल्हियुनि ते एतिराज़ हुयो त इहा शइ ईअं न थियणु घुरिजे। बहरहाल हिकिड़ो सिस्टम हुननि जो ठहियलु हुयो त हो हुन खां डिसएग्री बि न पिया कनि ऐं मूंखे पिया चवनि तूं एग्री थी, मां बि चवां मुंहिंजो ज़मीर नथो एग्री थिए, मां छा कयां। सही पुठियां मुंहिंजा मुलाज़िम ई हथ पिया ॿधनि, आपा सही कयो सही कयो। मां चयो पुट मूंखां न थींदो इन ते सही। त बहरहाल उहो पोइ मूं रिजेक्ट कयो पाण। उहा NGO सां न हलाई, ख़तमु करे छॾियो। NGO त आहे मुंहिंजी, पर मां प्रोजेक्ट रजिस्टर्ड हुई, सभु कुझु हुयो, पर मां प्रोजेक्ट न वरितो। छो ॿुधायोमांव त मां एग्री न हुयसि हुननि जे कुझु रूल रेगुलेशन खां। जी त पोइ मां इहो इरादो कयो त मां पंहिंजो पाण ई थी हलायां। जीअं रिफ़त तव्हां काफ़ी जेके औरतूं आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग बि ॾियो था। बिल्कुलु। ऐं ख़ासि तौर ते जेके असांजूं नौजवान छोकिरियूं आहिनि उन्हनि खे बि ट्रेनिंग्स ॾियो था, त पोइ उहे जॾहिं ट्रेनिंग सेंटर तव्हां पंहिंजे घर में खोलियो उहो बि कंहिंजे सहकार सां या उन में बि तव्हांजी पंहिंजी ई कंट्रीब्यूशन हुई? न उन में बि टोटली असांजी पंहिंजी हुई, पंहिंजी कंट्रीब्यूशन हुई। अच्छा उन में कहिड़ा कहिड़ा तव्हां कोर्सेस कराया? उन में मां पार्लर करायो, फ्री ऑफ कास्ट। उन्हनि छोकिरियुनि खे सेखारे करे उन्हनि खे बाक़ाइदे मां किट ॾींदी हुअसि ऐं उन्हनि खे गाइड बि कंदी हुअसि हाणे कीअं वञी तव्हांखे कमाइणो आहे, पंहिंजे पेरनि ते कीअं बीहणो आहे। सिलाई सेंटर केतिरी तादाद हुई छोकिरियुनि जूं? घणे खां घणियूं छोकिरियूं तव्हां ॾे अचनि पियूं, त पोइ तव्हां उनखे कीअं पिया मैनेज कयो? तव्हां पाण अकेला हुआ या तव्हां सां गॾु कुझु ॿियूं बि भेणूं गॾु कमु कनि पियूं? सच ॻाल्हाइण जी इजाज़त हुजे त ॻाल्हायां? न बिल्कुलु सच ॻाल्हाए सघो था, बिल्कुलु ॻाल्हाए सघो था। असल में मूंखे हिते ॾाढी माना डिसहार्ट थियसि इन सिलसिले में, छो त मुंहिंजो जेको सफ़र आहे उहो हुयो रियलिटी ते ॿधल, सचाईअ ते, पर मां न ॾिठो उहा शइ। माना जेका ॿार अचनि पिया असांजी सराउंडिंग में, मूं जे NGO वांगुरु हज़ारे NGO जेके प्रोजेक्ट वठी उन ॿारनि खे सेखारनि पियूं। जी उहो सिर्फ़ु हिकिड़ो सिस्टम हुयो, पैसा उन्हनि छोकिरियुनि खे मिलनि पिया 3000 मख़सूस हिकिड़ो अमाउंट, जंहिंजे करे सिखण वारी छोकिरी जंहिंजे करे छोकिरी हुते एडमिशन वठे पई, पोइ उन्हनि जो इंट्रस्ट उन में न पियो थिए।
उन्हनि जो इंट्रस्ट हुयो त असांखे रुगो अमाउंट मिले, 3000 पैसा मिलनि। मिलनि। जी ठीकु आहे न। हाणे इहो जेको सिस्टम ठहियलु हुयो इहो सॼे माशरे में असांजो हिकिड़ो माइंड सेट करे छॾियो आहे त भई किथे बि असांखे सिखणो न आहे रुगो पैसा वठणा। पोइ मूं वटि बि जेके छोकिरियूं अचनि पियूं उतां सां इहो बि सवाल कनि त हिते असांखे पैसा सही त मां खे वरी सम्झाइणो पियो पए त बाबा हीअ ओड़ी NGO न आहे। ॿाहिरि ॾिस बोर्ड तव्हां अचो था त ट्रेनिंग ॾींदासीं, बिल्कुलु। असां सिखिया ॾींदासीं, सिखिया ॾींदासीं। ॿाहिरि अचो था ॿाहिरां त बोर्ड मुंहिंजो लॻल आहे, कोई कंहिं NGO जो न आहे लॻल त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम या जेको नवाज़ शरीफ़ ठाहियो मुंहिंजो अहिड़ो को बोर्ड न आहे लॻल। इन जो मतिलबु त मां पंहिंजे घरां थी कयां त तव्हांखे मां छो ॾींदसि। तव्हां सिखो, तव्हां खां असां कुझु न वठंदासीं, तव्हां सिर्फ़ु सिखो। जीअं उहो सिखी वठंदा त वरी पंहिंजो रोज़गार पेरनि ते तव्हां बीहो। पर पोइ मां ॾिठमि त ॿार ईअं न पिया कनि। अच्छा, ॿारनि जो पोइ इंट्रस्ट हिते सफ़ा घटि थी पियो वञे जो हुननि खे असां 3000 न पिया ॾियूं। ऐं जेके छोकिरियूं तव्हां वटि सिखी चुकियूं हुयूं पोइ उन्हनि वरी पंहिंजा किथे कारोबार शुरू कया? हा, जिन बाक़ाइदे जिन खे नीड हुई शौक़ सां, उहे त माशाअल्लाह एॾियूं उस्ताद थी वियूं जो हुननि बाक़ाइदे हाणे पंहिंजा घर थियूं हलाइनि। ऐं हुननि खे पोइ लास्ट टाइम ताईं मूं सपोर्ट कयो। अच्छा, माना हुननि खे अगरि मशीन बि खपे पई त चयो मान बाबा मां मशीन बि ॾींदीसां। हुननि खे मां मशीन बि ॾिनी त तव्हां रुगो वञी पंहिंजो रोज़गार कयो, पंहिंजे पेरनि ते बीहो, कंहिंजी मोहताजी न कयो। हुननि खे इन ट्रेनिंग सां गॾु गॾु इहो बि मां हुननि खे पंहिंजे ख़ुदि एतमादी ॾींदी हुअमि त पंहिंजो पैसो पाण कमायो ऐं पंहिंजनि पेरनि ते बीहो, सपोर्ट कयो पंहिंजे माउ पीउ खे। तव्हांजी इज़त वधंदी ऐं उहो बेरोज़गारी बि ख़तमु थी अहिड़े तरीक़े सां। ऐं रफ़त हुन सां गॾु तव्हां काफ़ी जेको सिंध जे बि इलाही शहरनि में, ॻोठनि में, इलाइक़नि में बि वेंदा रहिया आहियो ऐं काफ़ी भेणुनि जी मदद बि कंदा रहिया आहियो। त उते जेके भेणूं तव्हां ॻोठनि में वञो था, कुझु भेणुनि खे तव्हां कुझु शयूं बि ॾिनियूं, ख़ासि तौर ते मां ॾिठो त तव्हां सिलाई मशीनूं बि कुझु ॻोठनि में वञी ॾेई आया आहियो। त उते हिकिड़ी ॻाल्हि उहे अची थी वञे त उहे ज़रूरतमंद बि आहिनि, सिखियल बि आहिनि त जेके उते कमु कनि पियूं, पंहिंजो रोज़गार कमाइनि पियूं ऐं ख़ासि तौर ते जेको बेरोज़गारी वारो सिलसिलो उन्हनि जो ख़तमु थिए पियो। त इहो रुझान केतिरे क़दुरु तव्हां ॾिठो उन्हनि ॻोठनि में, उन्हनि इलाइक़नि में जिते जिते तव्हां पहुता आहियो? जिथे जंहिंखे नीड पए पई मूंसां जंहिंजो कॉन्टेक्ट थिए पियो मां उते पहुचां पई। पोइ ईअं सम्झो त 80% त मां उते फेक बि शयूं ॾिसां। सिर्फ़ु हो चाहिनि पिया त असांखे किथां मशीन मिले, असां ओने पोने खपाए ऐं उहो पैसो असां पंहिंजी कंहिं अहिड़ी ज़रूरत में कमाणे छॾियूं जेकी एॾी नीडी शइ न हूंदी आहे। त इहो जॾहिं मूं रुझान ॾिठो त पोइ पंहिंजो तरीक़ेकार मूं थोरो चेंज कयो। पोइ मां सिलाई मशीन उन खे ॾियणु शुरू कयमि जंहिंखे उन्हनि ते पाबंदी बि रखां त मूंखे पहिरीं तव्हां 2-3 ड्रेसियूं किथां उधारी वठी मूंखे सिबी आणे ॾियो त मां ॾिसां। बिल्कुलु हो नीडी पियूं थियनि त किथां बि मशीन हथ करे पिनी सिनी बि कपिड़ो वठी मूंखे सिबी अचे पियूं आणे ॾियनि। त ईअं हिकिड़ो कमु वधियो उन्हनि जो, शौक़ु वधीक वधियो त भई ॾे थी त असां ठीकु आहे भला करे ॾेखार, छो त असांखे त ज़रूरत आहे न, असांखे त उहा शइ खपे थी। पोइ उन्हनि में ईअं थियो अहिड़ा माण्हू पुठिते थी विया जिन खे सिर्फ़ु हिकिड़ो पंहिंजो लालच हुई, उहे माण्हू पुठिते हटी विया, उन्हनि खे छो त महिनत करणी कोन हुई। अच्छा, इहो सिलसिलो अञा ताईं बि हलायो था, इहे ट्रेनिंग्स हलायो पिया? त उन्हनि में सिलाई जो ऐं पार्लर इन खां अलावा ॿियो बि को कोर्स करायो था? ॿियो कोर्स मां कंप्यूटर जा करायमि। मुख़्तलिफ़ लेवल वारा जेके बि ॿार ईंदा हुया टीचर रखिया उन्हनि खे मां पंहिंजे घरां पघार ॾींदी हुअमि त उहे कोर्स बि कराया। बाक़ाइदे कंप्यूटर सेंटर खोलियो हुयो जिथे तक़रीबन 8-10 मूंखे कंप्यूटर मां पंहिंजे भाड़ा वठी करे उहो सॼो सेटअप ठाहियो हुयो। मुंहिंजे फेसबुक ते हर शइ पई आहे थी त उहो ठाहे करे हुननि खे टीचर मुहैया करे मूं बाक़ाइदे ॿारनि जी ट्रेनिंग कई। हिकु औरत जेका घर में वेठल आहे, जीअं हाणे तव्हां बि घर में रहंदड़ औरत आहियो, हिकु माउ बि आहियो, घरवारी बि आहियो, ऐं यकीननि हिकु औरत जेका घर में रहे थी उहो घर जो सॼो कमु बि पाण संभाले थी, ज़िम्मेदारियूं पाण संभाले थी। उन खां पोइ केतिरो टाइम तव्हां मिली थो वञे त तव्हां इन्हनि सभिनी कमनि खे मैनेज था कयो? हिकु औरत कीअं था सम्झो त टिनी कमनि खे औरत मैनेज करे सघे थी सुठे तरीक़े सां? इन जो जवाबु मां थोरो तव्हांखे रूहानी लिहाज़ खां ॾींदसि। अच्छा, अंदर में अगरि असां कुझु बि चाहियूं था न, सचाई जे रस्ते ते
करणु चाहियूं त उहो असांखे टाइम ख़ुदा ताला जे तरफ़ खां मिलंदो अथव। उसको मां अगरि चाहियां हा ऐं उन में ख़ुदा खां अगरि मां घुरां थी टाइम जी हिकिड़ो स्पेस हा ऐं सचाई जी राह ते मां आहियां न, अगरि रियलिटी वारी जीअं कंहिंजी हेल्प में कयां त यकीन कयो उहो टाइम बि पाण मिले थो, उहो हर फैसिलिटी बि मिले थी, सुकून बि मिले थो, सभु कुझु मिले ऐं उहो थो, कम बि थी था उहे कम बि थी था रिफ़त ॻाल्हि ॿोल जो इहो पाण अञा सिलसिलो जारी रखंदासीं। पहिरीं हे तमामु सुठो असां पंहिंजो लोकगीत ॿुधूं था। साथियों हाणे पेश कजे तो सिलसिलो ब्यूटी टिप्स। महिरबानी अदी शहज़ादी बुरगड़ी। जिते जिते मुंहिंजो आवाज़ पहुचे थो उन्हनि सभिनी भेनरुनि ताईं तहज़ीबी साणी जो अस्सलाम वालेकुम। अदियूं हमेशह जीअं दुआ सां इफ़्तिदा त अल्लाह साईं करे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। जीअं दी शहज़ादी बुरगड़ी ॿुधायो त सिलसिलो आहे ब्यूटी टिप्स। ब्यूटी टिप्स में असां कोशिशि कंदा आहियूं त वारनि जे हवाले सां, असांजी चमड़ीअ जे हवाले सां, मुंहं ते मोहीड़ा हुजनि, रंग साफ़ करिणो हुजे त उन्हनि हवालनि सां नंढड़ा नंढड़ा घरेलू टोटका ऐं कोशिशि कंदा आहियूं जंहिंमें ख़र्च बि घटि हुजे ऐं उनजो असर बि तमामु सुठो हुजे।
पोइ दफ़ा असां कुझु भेनरुनि खे जेके वार झड़नि था उन जे हवाले सां हिकिड़ो आसान डस्ट ॾिनो हुयो ऐं काफ़ी भेनरुनि उन जी साराह बि कई, वॾी महिरबानी उन्हनि जी। ऐं कुझु भेनर चवनि थियूं त अदी असांजा वार अच्छा आहिनि ऐं असां को बि कलर नथा इस्तेमालु करणु चाहियूं छो त उन्हनि में जेके केमिकल्स आहिनि उन्हनि जा साइड इफेक्ट्स तमामु घणा आहिनि। को आसान ऐं सस्तो को अहिड़ो डस्ट ॾियो जंहिंमां असां आसानी सां वारनि जो कलर बि सुठो थी वञे ऐं केमिकल ऐं ख़र्च खां बि असां बची वञूं। अॼुकल्ह हूअं बि लॉकडाउन आहे त दुकान वग़ैरह बि सभु बंदि आहिनि, त को आसान डस्ट ॾियो। पोइ जॾहिं भेनरुनि खे चयोसीं त अदी मेहंदी जेका आहे उहो हिकिड़ो तमामु आसान ऐं सुठो हल आहे, छाकाणि त मेहंदी में अहिड़ा केमिकल्स आहिनि जेके असांजे वारनि जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। पर उन लाइ नंढड़ी रिक्वेस्ट इहा कंदासीं भेनरुनि खे त हू कोशिशि कनि त असुलु मेहंदी हथु कनि। जेका अॼुकल्ह बाज़ारनि में खुलियल मेहंदी अचे थी उन में केमिकल्स वग़ैरह पियल आहिनि, उहा वारनि जे लाइ साॻी ॻाल्हि थी वेंदी। त वारनि खे कलर कयो या कलर वारी मेहंदी कयो, ॻाल्हि साॻी आहे। कारी मेहंदीअ खां थोरो पासीरा थियो छो त उन में बि उहे केमिकल्स आहिनि। पोइ भेनरुनि जो इहो चवणु आहे त मेहंदी जो कलर असांखे घटि पसंदि आहे ऐं नॉर्मली सभिनी खे हूंदो आहे। उन जे लाइ बहितरु इहो आहे त तव्हां मेहंदी खे पिसाइण महिल हिकु त पतीअ जे पाणीअ सां पिसायो, ॿियो त हिकिड़ो चम्मच उन में तव्हां विझो कॉफ़ी जो। कॉफ़ी जा साशे कंहिं बि कंपनी जा आराम सां हर दुकान ते अवेलेबल आहिनि, 10 रुपए 20 रुपए में आराम सां साशे मिले थो। हिकिड़ो चम्मच कॉफ़ी जो, हिकिड़ो चम्मच सरहं जो तेल, त जेका मेहंदी जे करे असांखे खुश्की ऐं ॿियूं शयूं थियनि थियूं उहे बि उन तेल सां पासे थी वेंदियूं। ऐं इहो जेको अमल आहे उहो रोज़ाना जी बुनियाद ते 3 ॾींहं लगातार कयो, इनशा ताला तव्हांजे वारनि जो कलर तमामु सुठो थी वेंदो। उमेद थी कयां तव्हांखे अॼो को टोटको पसंदि आयो हूंदो। माइक ॾींदासीं वापसि अदी शहज़ादी बुरगड़ी खे। महिरबानी। महिरबानी तहज़ीब। अॼु रिफ़त अबड़ो तव्हांखां हिकिड़ो इहो सुवाल हो त तव्हां पंहिंजी भेनरुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो, जीअं हू तालीम जे हवाले सां, हुनर जे हवाले सां, सिख्या जे हवाले सां, जेके औरतूं हिन वक़्तु असांजूं न्याणियूं ॿुधनि थियूं प्रोग्राम, उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? अदी पैगाम त कहिड़ो पैगाम ॾींदो भेणुनि खे? छा चवणु चाहींदो उन्हनि खे त उन्हनि खे छा करणु घुरिजे? जेके उहे औरतूं, उहे भेणूं जेके घरनि में वेठल आहिनि, जेके जॉब नथियूं कनि, का नौकिरी नथियूं कनि, ऐं जेके छोकिरियूं पढ़नि पियूं, उन्हनि जे लाइ छा पैगाम हूंदो? उन्हनि जे लाइ इहो ई आहे त पंहिंजो कोई बि टाइम अहिड़ो न रखनि जंहिंमें हुननि खे फील थिए त असां फज़ूल या वांदा वेठा आहियूं। अगरि हो घरेलियूं छोकिरियूं आहिनि, पढ़नि बि थियूं त ज़ाहिरा 24 कलाक माण्हू पढ़ंदो कोन। सही। उन्हनि में हिकिड़ो टाइम टेबल अहिड़ो ठाहिनि जंहिंमें हुननि जी पढ़ाई बि अची वञे, कुझु सिखण जो बि हुननि खे मिली वञे टाइम, ताकी हूअ आईंदा वारी जेकी ज़िंदगी आहे गुज़ारनि थियूं त हू कंहिंजी मोहताजी हुननि खे न थिए। हुननि खे को न को हुनर हुजे, हथ में का न का अहिड़ी हिकिड़ी शइ हुजे जेकी अॻिते हली हो पंहिंजे लाइ अगरि कुझु रोज़गार कमाइणु चाहिनि त हो कमाए सघनि। तव्हांजी वॾी महिरबानी रिफ़त अबड़ो। साथियो, असां सां गॾु रिफ़त अबड़ो साहिबा हुई ऐं उहे जेका प्रोग्राम जे तहत ख़ासि तौर ते इंसान दोस्त भेण आहे जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते ज़रूरतमंदनि जी मदद करणु ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि उन्हनि जे लाइ रोज़गार मुहैया करणु इन तरीक़े सां त जेकॾहिं उन्हनि खे कंहिं बि फील्ड में का दिलचस्पी आहे त हू पाण उनखे कमु कराइनि थियूं। सिलाई सेखारणु या गॾोगॾु जेके असांजियूं छोकिरियूं सिखणु चाहिनि थियूं पार्लर जो कोर्स, कंप्यूटर या इंग्लिश, इहे सभई कमु रिफ़त कराए थी। रिफ़त तमामु वॾो कमु करे रही आहे। प्रोग्राम सुगड़ियुनि सत जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असांजो इंजीनियर साथी आहे तौफ़ीक़ अहमद मेमन, प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक़ सूमरो ऐं मेज़बान आहे शहज़ादी बुरगड़ी। इन ई दुआ सां इजाज़त वठंदासीं त शाल जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो।